नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में खबर ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी खैरपुर वेंदे भरिया सिटी बाईपास ते पहुतो, जिते पीपी अॻवान सईद ज़हीर शाह, अकरम राजपूत, निसार सईद, लंजार अली, हैदर अब्बासी, ज़ुल्फ़कार राजपर ऐं ॿियनि जी अॻवानी में सवें पीपी जे जियालनि शानदार इस्तक़बाल कयो ऐं गुलनि जी वर्खा कई। बाद में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खैरपुर रवानो थी वियो आहे। इन खां अॻु भरिया सिटी बाईपास ते पीपी जे जियालनि पारां इस्तक़बाल कैंप क़ाइम कई वई, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी आमद जे हवाले सां तैयारियूं कयूं वेयूं। बिलावल भुट्टो जी आमद जे मौके ते भरिया सिटी आसपास जे इलाइक़नि में सवन जी तादाद में जियाला गॾु थी विया आहिनि। भरपूर इस्तक़बाल कयो वियो। जीए भुट्टो जे नारनि सां विजा तीर जे गाननि ते झुमरियूं हणंदा रहिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।